अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 27 अक्टूबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध सरकार अफ़गाननि जी नेकारे लाइ के बि क़दम न खयां। सिंध में धारनि जी आबादकारी ख़िलाफ़ ऐं अफ़गान पनाहगीरनि जी नेकाली लाइ एहतजाज जो सिलसिलो शुरू। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा गो अफ़गानी गो जा नारा। सिंध सरकार साड़ियुनि जो अघु वधाइण लाइ के बि क़दम न खयां। टंडे मोहम्मद ख़ान में सिंधी हारी तहरीक जो एहतजाजी मुज़ाहिरो। साफ़ी इम्तियाज़ मीर ऐं तुफ़ैल रिंद जा क़ातिल गिरफ़्तार न थिया। साफ़ती तनज़ीम पारां एहतजाजी तहरीक जो ऐलान। कंबर शहजादकोट ज़िले में बदअमनी मंशात ख़िलाफ़ STP जी बुख हड़ताल मुकमिल। अवामी तहरीक जो 16 नवंबर ते सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ ऐलानियल मार्च जे इंतज़ामनि बाबति इजलास। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध सरकार अञा ताईं अफ़गाननि जी नेकारे लाइ के बि क़दम नाहिनि खयां, जॾहिं त सिंध वासियुनि पारां अफ़गाननि जी नेकारे लाइ एहतजाजी तहरीक शुरू कई वई आहे। काल्ह बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे अफ़गान पनाहगीरनि खे फ़ौरी तौरु नेकाली ॾियण जो मुतालबो कयो वियो। मीरपुर साकरे में क़ौमी अवामी तहरीक पारां अफ़गाननि जी नेकारे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाण कामरेड वसीम, ग़ुलाम हुसैन, हफ़ीज़ुल्लाह, क़यूम अलह रखियो, वज़ीर ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त ग़ैर क़ानूनी अफ़गाननि खे फ़ौरी तौरु सिंध मां नेकाली ॾिनी वञे। सिंधियाणी तहरीक ऐं क़ौमी अवामी तहरीक पारां पिणु ग़ैर क़ानूनी अफ़गाननि खे नेकाल न करणु, साड़ियुनि जो अघु घटाइणु, औरतुनि जे क़त्ल, कारोकारी ऐं धाड़ियल राज ख़िलाफ़ हैदराबाद में एहतजाज कयो वियो। कासिमाबाद हैदराबाद जे इलाइक़े लंडन टाउन खां पैदल मार्च करे अली पैलेस चौक, नसीम नगर, वाधू वाह खां थी पकोड़ा चौक ते धरणो हंयो वियो। मार्च जी अॻुवाणी क़ौमी अवामी तहरीक जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट मज़हर राहो जो सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर ज़ीनत समो, ज़ाहिदा ॾाहिरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। मार्च खे ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे अॻुवाणनि चयो त टिनि सूबनि मां ग़ैर क़ानूनी अफ़गाननि खे पकिड़े वापसि पंहिंजे मुल्क मोकिलियो पियो वञे, पर सिंध हुकूमत जा वज़ीर वॾेरा ऐं पुलिस ग़ैर क़ानूनी अफ़गाननि खे निकाली ॾियण बदिरां उन्हनि खे तहफ़ुज़ ॾेई रहिया आहिनि। सिंध हुकूमत सिर्फ़ु ॾेखाव ख़ातिर ग़ैर क़ानूनी अफ़गान जी निकाली जा लफ़्ज़ी बयान ॾेई रही आहे। अमली तौरु को बि क़दम नाहे खंयो वियो। कराची में अफ़गान बस्ती खां सवाइ सॼी कराची में ग़ैर क़ानूनी अफ़गाननि जूं बस्तियूं क़ाइमु थियल आहिनि। हैदराबाद, नवाबशाह, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ासि ऐं जामशोरे समेत समूरनि ज़िलनि में ग़ैर क़ानूनी अफ़गानी पखिड़ियल आहिनि। उते को बि एक्शन न थियो आहे। पुलिस ग़ैर क़ानूनी अफ़गाननि खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो आहे। अॻुवाणनि चयो त साड़ियुनि जो अघु घटाए आबादगारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त साड़ियुनि जो अघु 4000 रुपया मुक़ररु करे सिंध हुकूमत ख़रीदारी मर्कज़ क़ाइमु करे। साड़ियुनि जो अघु घटाइण में सूबाई वज़ीर, डिप्टी कमिश्नर, कारखानेदार ऐं वापारी मुलविस आहिनि। वापारियुनि ऐं कारखानेदारनि डिप्टी कमिश्नरनि ऐं सूबाई वज़ीर खे किरोड़ें रुपया भतो ॾेई ख़ामोशी कराए छॾी आहे। नामियारे सहाफ़ी निसार खोखर चयो आहे त सिंध सरकार जो अफ़गानियुनि ऐं इंतिहा पसंदनि ख़िलाफ़ नरम रवैयो छो। सिंध पुलिस जंहिं वक़्तु कचे जे ख़तरनाक ॾोहारियुनि खे रेड कारपेट रिसेप्शन ॾेई रही हुई, उन वक़्तु पंजाब पुलिस एक्शन में हुई। पंजाब पुलिस अफ़गाननि ऐं इंतिहा पसंदनि ख़िलाफ़ अहिड़ो त ग्रैंड ऑपरेशन शुरू कयो आहे जो शहर छॾियो ॻोठ ॻोठ ताईं पुलिस टीमूं पहुची वियूं आहिनि। अफ़गाननि ऐं इंतिहा पसंदनि ख़िलाफ़ पाड़े वारो या ॿियो माण्हू हल्फ़नामो
जमा कराए त हू खेनि पनाह न ॾींदो। संदन मिल्कियतूं ज़ब्त पियूं थियनि पर सिंध में ॿिन्ही इंतिहाउनि खे खुली छूट मिलियल आहे त खुले खाओ। रईसाणी राज में तव्हांखे पुलिस हथ बि न लाहींदी। सांगड़ में अफ़गाननि जी निकाले लाइ सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस पारां मार्च करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस जे अॻवान जब्बार जुनेजो जी अॻवानी में सिविल अस्पताल सांगड़ खां प्रेस क्लब ताईं पैदल मार्च करे मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे में क़ौमी अवामी तहरीक जो क़ासिम आदिल लगारी, इंसानी हक़ूक़ जो अब्दुल गफ़ार निज़ामाणी, समाजी अॻवान मजीद मंगरियो, SDP अॻवान सलीम रज़ा, जब्बार धारेजो, लियाकत खोसो, सनी जुनेजो, अली ग़ुलाम जलबाणी, कादर शाह, सोहराब मरी, नवाज़ अली जमाली, मिठू भाई, असलम मेमण, मुस्तफ़ा तरीन, अंजम आफ्ताब निज़ामाणी ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत जे अफ़गाननि खे मुल्क मां निकाले ॾियण वारे फ़ैसिले बावजूदि सिंध सरकार अफ़गाननि खे निकाले ॾियण लाइ के बि क़दम न पई खणे। सांगड़ ज़िले अंदरि पिणु अफ़गानी मौजूदु आहिनि। पुलिस अफ़गाननि खे निकाले ॾियारण लाइ क़दम खणण बदिरां अफ़गाननि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़नि खे हिरासां करे रही आहे। सांगड़ शहर समेत भरपासे वारनि इलाइक़नि में ऑपरेशन करे अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलियो वञे। मुज़ाहिरीन ऐलान कयो त अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवाई न थी त SSP ऑफिस अॻियां एहतिजाज कयो वेंदो। अॻवाननि जो वधीक चवणु हो त ॾिसो त पूरे पाकिस्तान में अफ़गान पनाहगीरनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन थिए थो, सिर्फ़ु सिंध ऐं सिंध जे शहरनि में कोन थो थी वञे। असां सांगड़ जी इंतिज़ामिया खे ॿुधाइण था चाहियूं त उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वञे ऐं उन्हनि खे डिपोर्ट कयो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, हमारा ये अर्ज है, हम ये कह रहे हैं अफगान इधर से निकालना चाहिए। क्यों? तो इस वजह से हमारे इधर हमारे सिंध को वाले को नहीं छोड़ते अफगान में, तो फिर अफगान हमारे पाकिस्तान में क्यों रहते हैं? कराची में निकालने, सांगड़ में अभी तक कोई कार्रवाई नहीं है, इसलिए हम कह रहे हैं तो निकालना चाहिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां हिते गॾु थिया आहियूं ख़ासि करे हिकिड़े नारे हेठि त अफ़गाननि खे मुल्क बदर कयो वञे। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके लोकल ते शहरी आहिनि, पाकिस्तानी जेके शहरी आहिनि, उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं मुयसरु न आहिनि। जंहिंमें त असां 40 लख अफ़गाननि जो बोझ बर्दाश्त कयूं पिया, जंहिंमें गैस इस्तेमालु कनि था, बिजली इस्तेमालु कनि था ऐं जेके असांजे ॿियूं ज़रूरतूं शयूं इस्तेमालु कनि था, पाणी इस्तेमालु कनि था। टिनी शयुनि जी असां वटि खोट आहे। हाणे उन खोट खे तव्हां साम्हूं रखंदे जेका पाण ॾिसूं त इहे इलाही असांखे वज़न ऐं ॿियो इहो आहे त सियासी समाजी जेके असांजा मामला आहिनि, कल्चरल मामला आहिनि, उन्हनि खे डिस्टर्ब कनि था। इहो आहे त अफ़गाननि जे फ़रोज़ मिलनि खे थी मंशियात फ़रोज़ असां वटि अचनि था। मंशियात फ़रोज़ी, असला फ़रोज़ी ऐं ॿिया इलाही क्रिमिनल केस जेके बि आहिनि, उहे ख़ासि करे ॿाहिरि ख़ासि करे इंडिया जी शइ ते पाकिस्तान जे ख़िलाफ़ अमल पैरा आहिनि। असीं गवर्नमेंट पाकिस्तान खां ख़ासि करे घुर कयूं था त इहे पूरे पाकिस्तान मां इन्हनि खे फौरन निकाले ॾिनी वञे। ऐं ॿियो इहो मुतालबो आहे त सांगड़ में घटि में घटि 40,000 खनि अफ़गानी आहिनि, उन्हनि खे निकाले ॾिनी वञे। ॾिसो त एहतिजाज सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस तरफ़ां मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं जोज़ ऐं इंसानी हक़ूक़ जी तंज़ीम गॾु कनि। असां सभिनि जो मुतालबो आहे त टिनि सूबनि में ऑपरेशन थी चुको आहे। सिंध सूबे में कहिड़ो पीपल पार्टी खे लाचार अफ़गाननि जो उन्हनि खे पनाह ॾेई ऐं वधीक मक़तल जा बुनियाद चाहे। असां पीपल पार्टी खे ॿुधाइण था चाहियूं त ऑपरेशन कयो, IG साहब ऑपरेशन कयो, DIG साहब ऑपरेशन कयो। सिंध में बिक तव्हांखे अफ़गानी मिलंदा, ख़ासि करे सांगड़ ज़िले में। पर SP साहब खे नज़र नथा अचनि, उनखे काइदा नज़र अचे थो। इन SP खे, इन DSP खे, इन SHO खे काइदा नज़र अचे थो, पर अफ़गान नज़र नथा अचनि। इन ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे। को पोस्ट आणे थो त उनखे धमकाए थो वञे, उनखे गिरफ़्तार कराए थो वञे। हाणे हिन कल टियों ॾींहुं हिकिड़ो ड्रामो कयो त जेके मुलाज़िमनि जेका न उन बायोमेट्रिक करायो वियो। असीं चवंदा आहियूं उन मालिकनि जा उन वॾड़े जा कार्ड चेक करे उनखे हिन मुल्क मां, हिन सिंध मां ऐं हिन सूबे मां ऐं सांगड़ ज़िले मां कढी वञे। सवाल करियो। असांजो सॼे सिंध जो इहो मुतालबो आहे त असां जेका हिन मुल्क में रहूं था, एथेंटिसिटी असांजी जेका आहे हुन में
पश्तून, बलोच, सराइकी, पंजाबी, महाजर इन सूबे जा सिटीज़न आहिनि। उन्हनि खां सवाइ जेके गैर क़ानूनी मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस तालिबान असांजे ज़िलनि में सूबे में मौजूदु आहिनि, जेके गैर क़ानूनी अफ़गानी मौजूदु आहिनि। असांजी अपील आहे सिंध गवर्नमेंट खां, जॾहिं त तव्हां ॾिठो हूंदो त ॿियनि सूबनि में, सभिनी सूबनि में, पंजाब में ख़ासि तौर ते इन्हनि खे मुल्क निकाली ॾिनी वई आहे, अफ़गानिस्तान वापसि पंहिंजे मुल्क मोकिलियो वियो आहे। असां सिंध गवर्नमेंट खां, पाकिस्तान पीपल्स पार्टी खां अपील था करियूं त सां में ऐं सॼे सिंध मां अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे ऐं मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस हुजनि था जेके बि अनासर उन्हनि ते सख़्त खां सख़्त क़दम खयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैद ज़ैन शाह जी सदारत हेठि सिंध यूनाइटेड पार्टीअ जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ जो इजलास जामशोरे में थी गुज़रियो, जंहिंमें मुल्क ऐं सिंध जी सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वियो ऐं अहम फ़ैसिला पिणु कया विया। इजलास में रोशन अली बुरड़ो, जगदीश आहूजा, मुनीर हैदर शाह, मुनीर नाइच, अमीर आज़ाद पंवर, असगर कुरैशी, मुख्तियार मेमण, हांजराज, रमज़ान बुरड़ो, अमीर अली थेबो, फ़तह ख़ासकली, रोशन कलड़ो, ज़रीफ़ ज़ुरियत बजाराणी, मुजीब माछी, मुनवर ख़ासकली, रोशन मंगरियो, असलम कोरिजो, यास्मीन थेबो, ईदन जागिराणी, अमर आकाश लाखो, खुदाबश थेबो ऐं ॿिया वॾे अंग में शरीक थिया। इजलास में मुल्क जी सियासी समाजी सूरतहाल ते गौर वीचार कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ फ़ैसिला पिणु कया विया। हथियारबंदनि हथां शहीद थियल सहाफ़ी इम्तियाज़ मीर ऐं तुफ़ैल रिंद जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां एहतिजाजी तहरीक जो ऐलान पिणु कयो वियो आहे। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी एग्ज़ीक्यूटिव काउंसिल जो इजलास हैदराबाद प्रेस क्लब में मुनक़िद थियो। इजलास में सिंध में सहाफ़ियुनि जे क़त्ल जे वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार कंदे तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त कराची ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट सां गॾियल इजलास करे जदोजहद में थींदड़ सहाफ़ती कन्वेंशन में सभिनी स्टेक होल्डरनि खे दावत ॾिनी वेंदी। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी एग्ज़ीक्यूटिव काउंसिल जो इजलास सदर मोहम्मद वसीम ख़ान जी सदारत में थियो, जंहिंमें पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सीनियर नायब सदर ख़ालिद खोखर, मेंबर FAC लाला रहमान समूह ऐं इक़बाल मल्लाह ख़ुसूसी तौरु शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध खे सहाफ़ियुनि लाइ मक़्तल गाह बणाइण जी कोशिशि कई पई वञे, जंहिंजो सबूत कराची में सहाफ़ी इम्तियाज़ मीर ऐं उनखां पोइ मीरपुर माथेले में सहाफ़ी तुफ़ैल रिंद जो क़त्ल आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सहाफ़ी इम्तियाज़ मीर ऐं तुफ़ैल रिंद जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ KUG ऐं SUG सां गॾियल इजलास करे सिंध में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी, जॾहिं त नूंबर में सहाफ़ियुनि जे हक़नि, पीका ऑर्डिनेंस समेत ॿियनि मसइलनि ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी मेज़बानी में सहाफ़ती कन्वेंशन को ठाहियो वेंदो, जंहिंमें सभिनी स्टेक होल्डरनि खे दावत ॾिनी वेंदी। इजलास में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सीनियर नायब सदर वली मुहम्मद लुंड, इरफान बुरफ़त, जाम फरीद लाखो, सुमेरा मुख़्तार, रमज़ान शोरो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। GI सिंध क़ौमी पार्टी पारां सिजावल वेझो ॼार ॻोठ में सियासी समाजी शख़्सियत कामरेड यूसुफ मीराणी जी 8हीं वरसी मल्हाई वई। वरसी तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर चयो त आदर्शी माण्हू पंहिंजे किरदार में हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। कामरेड यूसुफ मीराणी खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। हुन पाण खे हमेशह रोशन ख़्याली ऐं वतन दोस्ती सां सलाहड़े रखियो। अॼु सिंध खे आदर्शी माण्हुनि जी ज़रूरत आहे। नवाज़ खान ज़ौर वधीक चयो त सिंधी क़ौम खे चोखंबो ॿधी मसइलनि जे वर चाढ़ियो वियो आहे, जंहिं आड़ाह मां निकिरण लाइ सियासी तहरीक ज़रूरी आहे। सियासती क़ौमनि खे ताक़त अता करे थी। उन मौक़े ते कामरेड यूसुफ कुंभार, कादर बख़्श ज़ौर, बशीर मीराणी, वकार मीराणी, अली रज़ा ख़ासकेली, नवाज़ अली शाह, फारूक शेख, ईसा पंवर, गफ़ूर पढ़ियार, नाथो ज़ौर, माशूक ज़ौर, कासिम चांडियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। GI सिंध क़ौमी पार्टी पारां 7 नवंबर ते कंदकोट जे घंटा घर चौक ते क़बीलाई जहिड़नि जे ख़ात्मे लाइ बुख हड़ताल कई वेंदी।
क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ थींदड़ बुख हड़ताल जी सरबराही जीअं सिंध क़ौमी पार्टी जो सरबराह नवाज़ ख़ान ज़ोर कंदो, जॾहिं त उन में पार्टी अॻुवाण बि शरीक थींदा। सियासी समाजी अॻुवाणनि खे पिणु शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले कंबर शदाद कोट जे सॾ ते बदअमनी, मनशात, जुआ ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ मरहलेवार तहरीक जे टें मरहले में मीरो ख़ान जे हाकिम शाह शहर में ज़िले नायब सदर शबीर मक्सी जी अॻुवाणी में 24 कलाकनि वारी बुख हड़ताल ॿिए ॾींहुं सख़्त नारेबाज़ी सां पुॼाणी ते पहुती। उन मौक़े ते अॻुवाणनि शबीर मक्सी, फ़िदा हुसैन चन्ना, अब्दुल वहाब मक्सी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ज़िले में बदअमनी उरूज ते आहे। मनशात ऐं जुआ जा अॾा खुलियल आहिनि। पुलिस जी सरपरस्ती में स्मगलिंग पिणु जारी आहे। हुन चयो त आइस ऐं ॿियनि नशियावर शयुनि सबबि नौजवान नस्ल तबाही जे किनारे ते पहुची चुको आहे। अॻुवाणनि वाज़ह कयो त जेसिताईं शहरी जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं मनफ़ी धंधनि ख़िलाफ़ सख़्त क़दम न खंया वेंदा तेसिताईं जदोजहद जारी रहंदी। जसकम ज़िले सिजावल जी ज़िले कांग्रेस पार्टी चेयरमैन असलम ख़ैरपुरी, वाइस चेयरमैन अशरफ, पार्टी तर्जमान सरमद खुश्क ऐं मोहम्मद ख़ान शोरो जी निगरानी में थी गुज़री, जंहिंमें ज़िले तनज़ीमी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में मुख़्तलिफ़ तनज़ीमी मामरनि ते सलाह मशवरा कया विया ऐं ज़िले सतह ते तनज़ीम खे वधीक मुनज़्ज़म ऐं फ़ाल करण जे लाइ हिदायतूं ॾिनियूं वयूं। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी कमेटी जो गॾियल इजलास अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी जी सदारत में हैदराबाद में थी गुज़रियो। इजलास में सिंधियाणी तहरीक तरफ़ां 16 नवंबर ते हैदराबाद सिटी गेट खां प्रेस क्लब ताईं ऐलानियल सिंध दुश्मन मनसूबनि, कारपोरेट फार्मिंग, केनालनि ऐं मैदनी वसीलनि ते धाड़नि ख़िलाफ़ मार्च जे तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं रिथाबंदी पिणु कई वई। इजलास में चयो वियो त पीपल्स पार्टीअ जी सिंध सरकार लखें एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग कंदड़ अरब मुल्कनि ऐं ॿियनि कंपनियुनि खे ॾेई रही आहे। पीपल्स पार्टी जंहिंजो नारो हो अटे लटे ऐं अझे जो तंहिं बदतरीन महांगाई करे पोहरियत ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि खे हिकु वेले जी मानी जो मुहताज करे छॾियो आहे। इजलास में चयो वियो त जंहिं वक़्तु सिंध जे हारियुनि आबादगारनि जा फसल लही मार्केट में अचनि था त जिन्सनि जा अघ किराए हारियुनि ऐं आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो वञे थो। सरमाएदार कंपनियुनि जे ठाहियल भाण, ज़रई दवाउनि, ज़रई मशीनरी, डीज़ल जा अघ वधाया वञनि था। बाक़ी हारियुनि जे फसलनि जी क़ीमत घटाई वञे थी। सारियुनि जो फसल लथो आहे त उनजो अघ किरायो वियो आहे। मेस्चर जे नाले में वापारी ग़ैरक़ानूनी कटौती कनि था। उन ज़ुल्म जो को बि इतारो नोटिस वठण लाइ तयारु नाहे। इजलास में चयो वियो त सिंध में पुलिस थाणा मज़लूमनि खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां टार्चर सेल बणियल आहिनि। अमन अमान खे पुलिस धाड़ियलनि ऐं सरदारनि गॾिजी तबाह कयो आहे। मीरपुर ख़ासि में न्याणी पाण सां थियल ज़्यादती जो फ़रियाद खणी थाणे ते वञे थी त खेसि एसएचओ जिनसी ज़्यादती जो निशानो बणाए थो। सिंध में पुलिस मनशात, बताखोरी, ग़ैरक़ानूनी हथियारनि जे विकिरे, धाड़नि, अगवा, फुलूट ऐं चोरियुनि समेत समूरनि ॾोहनि में मुलविस आहे। इजलास में चयो वियो त शिकारपुर में धाड़ेलनि जो सरेंडर कराइण सिंध हुकूमत जो ड्रामो आहे। धाड़ेलनि ऐं ॾोहारियुनि खे माफ़ करणु हथ वठी अमन अमान खे तबाह करणु आहे। धाड़ेलनि ऐं संदनि सरपरस्तनि खे मुकमिल तहफ़ुज़ फ़राहम कयो वियो आहे, जेको सिंध हुकूमत जो शर्मनाक अमल आहे। इजलास में नवनि सूबनि वारी मुहिम जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो वियो त सिंध खे विरहाइण जो MQ में उनजे सहूलियतकारनि जो पुराणो ख़्वाबु आहे। सिंध खे विरहाइण वारी पीपल्स पार्टी जी 27वीं आइनी तरमीम खे सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। यरगमाल बणायल पार्लियामेंट जे इदारनि खे को बि इख़्तियार न आहे त हूअ मुल्क खे वजूद ॾींदड़ सिंध जी क़िस्मत जा फ़ैसिला कनि। इजलास में चयो वियो त ॿियनि सूबनि मां ग़ैरक़ानूनी रहियल अफ़गाननि खे कढियो पियो वञे, जॾहिं त सिंध सरकार अफ़गाननि खे तहफ़ुज़ फ़राहम करे रही आहे। ॿियनि सूबनि खां निकाले मिलियल अफ़गाननि खे बि पीपल्स पार्टी सिंध में आबाद करे रही आहे। सुप्रीम कोर्ट कराची बदअमनी केस में समूरनि ग़ैरक़ानूनी ग़ैर मुल्कियुनि खे निकाल जो हुकुम ॾिनो वियो हो। उन ते त सिंध हुकूमत न वरी वफ़ाक़ को अमल कयो। हुकमरान सिंध खे आलमी यतीम ख़ानो सम्झनि था, जिते समूरनि धारियुनि खे तहफ़ुज़ ते रहायो वञे थो।
हुक्मरान अदालतनि जे फ़ैसिलनि ते अमल करण बदिरां उन्हनि खे किचिरे जी टोकरी जे हवाले करे छॾीनि था। इजलास में चयो वियो त सिंध जी तालीम खे तबाह करण लाइ पीपल्स पार्टी सरकार हथ वठी तालीमी इदारनि में गुंडा भर्ती कया आहिनि। सपाफ जा गुंडा सिंध यूनिवर्सिटी में सरेआम फायरिंग करे वीडियोज़ ठाहिनि था। सरकारी माण्हू हुजण करे मथां का बि घुर्बल कानूनी कार्रवाई नथी थिए। सिंध जो वॾो वज़ीर चए थो त 13 लख ॿारनि खां जबरी पोरियो वरितो वञे थो। उन मां साबित थिए थो त सिंध सरकार जी तालीमी मुआशी पॉलिसी मुकमिल तौरु नाकार आहे। सारियुनि जे अघ में लाथ ऐं कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सिंधी हारी तहरीक ऐं अवामी तहरीक तरफ़ां मोया शहर ज़िले टंडे मोहम्मद ख़ान में एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी अॻवान डॉक्टर दिलदार लगारी, इस्माइल ख़ासखेली, बिलावल लाशारी, अनवर रिंद, जाखरो नुहाणी, हरचंद लाल, डॉक्टर मुश्ताक शोरो ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हुक्मराननि ऐं कारखानेदारनि जी मिली भगत सां सारियुनि जो हथरादो अघु किराए हारी ऐं आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत फ़ैसिलो करे छॾियो आहे त ज़राइत तबाह करणी आहे, जीअं आबादगार ऐं हारी ज़मीनूं भुॻड़नि मुठ ते विकिणी वञनि, जीअं उहे ज़मीनूं कॉर्पोरेट फार्मिंग कंपनियुनि खे ॾेई सघजनि। पीपल्स पार्टी सिंध हुकूमत हारियुनि सां हारी कार्ड जे नाले में वॾो फ्रॉड पई करे। हारी कार्ड लाइ 7 फार्म लाज़मी करार ॾिनो वियो आहे, जॾहिं त 90% हारियुनि वटि एकड़ ज़मीन बि कोन्हे। पोइ हू कार्ड हारियुनि लाइ कीअं थो थी वञे। हुननि घुर कई त सारियुनि जो अघु 4000 रुपया मुक़ररु कयो वञे, कणक जो अघु घटि में घटि 5000 फ़ी मण मुक़ररु कयो वञे। कॉर्पोरेट फार्मिंग ऐं SIFC ज़रिए सिंध जे ज़मीननि ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़नि जो सिलसिलो बंदि कयो वञे। कराची आर्ट काउंसिल में शाह लतीफ़ जे पारखू अदीब इंजीनियर शफ़क़त हुसैन पारां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जी सम्झाणी ऐं तर्जुमे ते ॿधल 2 जुल्दनि जी महूरती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में इल्म अदब ऐं फ़िक्र लतीफ़ सां सलाहियल अहम शख़्सियतनि शिरकत कई। किताब बाबति पंहिंजा ख़्याल पेश कंदे मुज़िज़ ॻाल्हाईंदड़ ऐं पढ़ंदड़ शख़्सियतूं, जिन में मैडम महताब अकबर राशिदी, प्रोफेसर फ़हमीदा हुसैन मेमण, सैयद नूर रिज़वी, मदद अली सिंधी, डॉक्टर फ़ातिमा हसन, प्रोफेसर SK नागपाल, डॉक्टर अब्दुर्रहमान जिस्काणी, नूर अहमद सिंधी, प्रोफेसर सलीम मुग़ल, इंजीनियर मोहम्मद इब्राहिम समूह ऐं डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी ऐं ॿियनि तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। तक़रीब जी मुकमिल कार्रवाई कंपेयर अदीब नसीर मिर्ज़ा हलाई। सिंध समाजी सथ ऐं बाख डेवलपमेंट सोसाइटी जे अॻवाननि जी गॾियल गॾिजाणी थी गुज़री। गॾियल गॾिजाणी सिंध अजाइब घर पार्क में थी। गॾिजाणी में ज़िले जे तइलीमी तरक़ी लाइ गॾिजी कमु करण ते इतफ़ाक़ कयो वियो। हिन गॾिजाणी में सिंध समाजी सथ जे चेयरपर्सन नवाज़ निज़ामाणी, वाइस चेयरपर्सन सैयदा आसमा शाह, तनज़ीमी शोबे जे सरबराह हुसैन सारंग, नदीम कलोड़ी ऐं अयूब जूणेजे ऐं बाख डेवलपमेंट सोसाइटी जे अॻवाननि सदर भविश कुमार, अली हसन सहते, कश्मीना राजपर, फरहाना, नाज़िया जमाली, प्रिंस कुमार, अशफाक फ़याज़, मुज़मिल, आकाश कुमार, फ़हीम जमाली ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र मुबीन सिंधी ऐं ऑर्गेनाइज़र सारंग जखड़ पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त यूनिवर्सिटियूं जिते शागिर्दनि लाइ बुनियादी सिख्या, शौरी ॾाकनि जा इब्तिदाई मरहला ऐं सियासी तरबियत लाइ सूंहुं बणिजनि थियूं, उते ई सफ़ाक रियासत इंतिज़ामिया जे गठजोड़ सां शागिर्दनि में गैर सियासी रवैया पैदा करणु ऐं संदनि इतिहाद वारे माहौल खे टोड़ण लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाइण में का कसर नथी छॾे। हथियार कल्चर ऐं छुड़वागी जे कॾहिं बि कंहिं बाशऊर शागिर्द, ख़ासि करे सियासी सोच रखंदड़ शागिर्द हिमायत नाहे कई। असीं मादरे इल्मी सिंध यूनिवर्सिटी में सपाफ ग्रुप पारां गुंडागर्दी ऐं हथियार कल्चर खे हथी ॾियारणु हक़ीक़त में रियासत जे चुर्च ते क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद शागिर्द तनज़ीमनि जी रस्तारो कराइण जी साज़िश सम्झूं था। सिंध यूनिवर्सिटी जा हमेशह सुलझियल, बाशऊर ऐं वतन दोस्त कैडर तयारु कयो आहे।
उन जे माहौल खे हथ वठी ख़राबु करण जी कोशिशि कई पई वञे। असीं सपाफ ग्रुप जे उन शागिर्द दुश्मन अमल ऐं रवैये जी निंदा कंदे इहो वाज़े कयूं था त सिंध यूनिवर्सिटी हमेशह बाशूर शागिर्द सियासत जो मर्कज़ रही आहे ऐं रहंदी। उन जे माहौल खे ख़राबु करण जी कोशिशि कंदड़नि खे पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करणु घुरिजे। सिंध जे नामियारे आलम जाखोड़ी क़ौमी अॻुवाण ऐं सिंध सागर पार्टी जे सरवाण अज़ीज़ुल्लाह बोहे जी 4हीं वरसी ते खेसि भेटा पेश करण लाइ सिंध सागर अकेडमी तरफ़ां कराची प्रेस क्लब जे सहकार सां कराची में मेड़ाको मुनक़िद कयो वेंदो, जंहिंमें शिरकत जी सियासी समाजी अॻुवाननि खे दावत ॾिनी पई वञे। नामियारे कहाणीकार, कालम नवीस, नक़ाद ऐं सिंधी अदबी संगत शाख बाडह जे अॻूणे सेक्रेटरी रियाज़ अबड़ो जे ओचितो लाॾाणे ते सिंधी अदबी संगत शाख बाडह पारां संदसि यादि में हिकु ताज़ीती मेड़ाको कोठायो वियो, जेको सिंधी अदबी संगत ज़िले लाड़काणे जे राबता सेक्रेटरी वफ़ा सालेह राजपर जी सदारत हेठि थी गुज़रियो। मेड़ाके में बाडह सोशल फोरम जे कन्वीनर अज़ीज़ बिरोही, नामियारे लेखक मसरूर सियाल, नामियारे शाइर यासर मंगी, समाजी अॻुवाण ऐं लेखिका एडवोकेट आसमा अबड़ो, नामियारे शाइर इमरान जीलानी, सीनियर सहाफ़ी ज़ेब सारियो, नामियारे अदीब ऐं शाइर ग़ुलाम मोहम्मद भट्टी, नामियारे कहाणीकार होश मोहम्मद भट्टी, कहाणीकार ज़ाहिद मंकी ऐं ॿियनि सां मुलाक़ात कराई ऐं तफ़सीली ख़्याल ज़ाहिर कया। मुक़ररनि चयो त रियाज़ अबड़े पंहिंजे कलम वसीले मुआशिरे जी सचाई, सियासी बेहसी ऐं इंसान जी अंदरूनी तकलीफ़ुनि खे फ़िक्री गहराई सां उजागर कयो। संदसि कहाणियूं आम इंसान अहसासनि, लाचारी, समाजी तज़ादनि ऐं इंसानी क़दरनि जे ज़वाल ते हिकु जानदार एहतजाज आहिनि। हुन पंहिंजे कालमनि ऐं तनक़ीदी मज़मूननि में बि फ़िक्र जी आज़ादी खे उजागर कयो। हूअ लफ़्ज़नि जो न पर फ़िक्र जो माण्हू हो, जेको अदब खे रुॻो फ़न न पर इंसानी ज़िम्मेवारी सम्झंदो हो। संदसि गुफ़्तगू हमेशह इल्मी दलील भरी हूंदी हुई। तक़रीब जी कार्रवाई लेखक ज़ाहिद मंगी हलाई, जॾहिं त तक़रीब में तजवीज़ पेश कई हुई त संदसि अणछपियल अदबी कम खे किताबी सूरत में आंदो वञे। कोटड़ी साइट जे बिरोही चौक वारे इलाइक़े में 3 महीना अॻु हथियारबंदनि हथां क़तल थियल पोरित इरफान अली गांचो जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ संदसि वारसनि हिम्मत अली गांचो, फरहान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब कोटड़ी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते दाहींदे हुन चयो त 3 महीना अॻु असांजे नौजवान पोरित, जेको बेकरी तां वापसि घर ॾांहुं अची रहियो हो, रस्ते ते हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो, जंहिंजो केस पिणु दाख़िल थियल आहे। पर 3 महीना गुज़रण बावजूदि पुलिस केस में नामज़द मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघी आहे। हुननि वधीक चयो त हाणे जवाबदार धुर केस तां हथ खणण लाइ मुसलसिल धमकाए रही आहे, पर पुलिस असांखे तहफ़ुज़ ॾियण लाइ तयारु न आहे। हुननि चयो त फ़ौरी तौरु मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। कंडियारो भरिसां ॻोठ अली नवाज़ ॾेपर जे रवासी औरतुनि ऐं मर्दनि पारां कंडियारो पुलिस ख़िलाफ़ दाहियो वियो। मंज़ूरा ॾेपर, फरज़ाना ॾेपर, ज़ुबैदा ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची दाहींदे चयो त पुलिस असांजे घरनि ते चढ़ाई कई, औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो वियो। पुलिस तशदुद में मंसूरा जी बांह भॼी पई, जॾहिं त पुलिस हिकु नौजवान गुलरेज़ ॾेपर खे खंभे गुम करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते असांखे असांजो नौजवान वापसि ॾियारियो वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन